पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के चेयरमैन इमरान खान चयो आहे त एस्टेब्लिशमेंट फ़ैसिलो कयो आहे त इमरान खान के अचण न ॾिनो वञे, इन करे चूंडनि में रुकावटूं पैदा कयूं पयूं वञनि। मीनारे पाकिस्तान ते थियल जलसे में पंहिंजे ख़िताब जी शुरूआत में हिन जलसे गा पहुचण ते अवाम ऐं कारकुननि खे ख़राज तहसीन पेश कंदे चयो त जलसे खे रोकण लाइ असांजे 2000 कारकुननि खे गिरफ़्तार करे रोडनि ते कंटेनर रखिया विया, पर माण्हुनि जे जुनून हर शइ खे शिकस्त ॾिनी। इमरान खान चयो त क़ौम फ़ैसिलो करे त पोइ का बि ताक़त उन खे रोके नथी सघे। वॾियुनि रुकावटुनि खां पोइ मीनारे पाकिस्तान पहुचण ते अवाम खे सलाम पेश करियां थो। मुल्क खे बहरान जी दलदल में फसायो वियो आहे। हिन चयो त अॼु पैगाम ॾिनो वञे त माण्हुनि जे जुनून खे ताक़त सां नथो रोके सघिजे। जॾहिं ख़ौफ़ जो बुत टुटंदो त असल आज़ादी मिलंदी ऐं इहे क़ौमूं आज़ाद थींदियूं जिन समाजनि में कानून जी बालादस्ती हूंदी ऐं उहे क़ौमूं आज़ाद थींदियूं जिन समाजनि में कानून जी बालादस्ती हूंदी। इंसाफ़ जो मतिलबु अमीर ऐं ग़रीब लाइ हिकु जहिड़ो कानून हूंदो जेको समाज कमज़ोर खे ताक़तवर जे मुक़ाबले में इंसाफ़ ॾिए थो, उहो तरक़ी पसंदि आहे। हिन चयो त पाकिस्तान में कानून जी बालादस्ती नाहे, इन करे हिते जंग जो कानून आहे। ताक़तवर जेको चाहे उहो करे, कानून उन जे अॻियां बेइख्तियार हूंदो आहे। जंहिं मुल्क में ग़रीब जे मुक़ाबले में रुॻो अमीरनि खे इंसाफ़ मिलंदो आहे।